रतोदरो में साफ़िन जे क़त्लेआम खिलाफ कलम धड़न जो एहतजाज। अवामी प्रेस क्लब जे कलम धड़न तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुज़फ़र अली बोज़दार, अब्दुल हफ़ीज़ जलबानी, हबीबुर रहमान जूनेजो, अज़ीज़ अलाए रिंद, कमलेश कुमार दौलतानी, मोहम्मद वकास खोकर, कमरुद्दीन सूमरो, हिम्मत अली जलबानी ऐं ॿियनि शिरकत कई। कलम धड़न चयो त सहाफ़िन अरशद शरीफ, नरेश कुमार, सहाफ़ी सईद जावेद जे पुट जो क़त्लेआम ऐं सहाफ़िन ते कूड़ा केस दाख़िल थियण, धमकियूं ॾेई हीसाइण वारे अमल खिलाफ़ एहतजाज करे आज़ाद सहाफ़त ज़िंदाबाद, बंद कयो सहाफ़िन जो क़त्लेआम बंद कयो जी नारेबाज़ी कई वई। कलम धड़न मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़िन जे क़त्लेआम ऐं थींदड़ नाइंसाफ़िन खे आज़ाद सहाफ़त ते वार समझूं था। हक़ सचो लिखंदड़ सहाफ़िन जे आवाज़ कलम खे हथियार जे ज़ोर ते दबाइण जी कोशिश करे कूड़ा केस ऐं क़त्लेआम कयो थो वञे। असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुकूमत पाकिस्तान सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फराहम करे, इंसाफ़ फराहम करे।